नाज़रीन हेडलाइन्स अवांखे ॿुधाईंदा हालूं त सिंध में तूफ़ानी बरसात ने ॿोॾ खां पोइ नुसरत फ़िरोज़ ज़िले जा समेत मुतासिर कराची पहुची विया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे आमिर सुप्रो। जी बिल्कुल, हींअर असां मौजूद आहियूं सचल ॻोठ में गर्ल्स गवर्नमेंट स्कूल में, जिथे ज़िले कंडियारे नौशेरो फ़िरोज़ मेहरापुर खां जेको राति देर सां हज़ार खां मथे जेके बरसात मुतासिर आहिनि उहे हिते सुबुह आया आहिनि ऐं हिननि जा हाल अवां ॾिसी सघो था। हीअ कैमरामैन जेकॾहिं ॾेखारे सघे त हीअ जेकी सिंध में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 10 ॾींहंनि खां मुसलसल बारिश सबबि जेके हीअ राति जो आया आहिनि ऐं हीअ हियाउं ॾियारींदड़ मंज़र आहिनि ऐं हीअ हिननि जा अवां ॾिसो हीअ कपिड़ा बि जेके पुछियल आहिनि ऐं हीअ पेरें उघाड़िया आहिनि ऐं हिननि जे पेरनि में जेको आहे सो हीअ फट थी विया आहिनि। हीअ अवां ॾिसी सघो था, हीअ नंढड़ा ॿार खीर पीआ ॿार आहिनि ऐं हिननि खे सख़्तु मेडिकल उन सां गॾोगॾु खीर जी ज़रूरत आहे। हीअ कैमरामैन जेकॾहिं ॾेखारे सघे त हीअ शुरूआति आहे नौशेरो फ़िरोज़ समेत जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि मां हज़ारे माण्हू जेको आहे सो हिते अची पुॻा आहिनि कराची में ऐं हिननि जो इहो ई चवणु आहे त जेकी हुकूमत आहे उहा असांजी मदद करे ऐं जेकी असांजा घर आहिनि उहे बिल्कुलु तबाह थी विया आहिनि। उन सां गॾोगॾु हिननि जो इहो बि चवणु आहे त जेकी हज़ारे माण्हू जेके असांजा माइट मिट माइट ऐं रत जा रिश्ता आहिनि उहे पिणु उन्हनि इलाइक़नि में फाथल आहिनि। पिछे ट्रेन ते पिछे दुखिया सुखिया गिलंदे रहंदे रोंदे रहंदे पोते से हणीत मुल्क तो सजा तबाह थी गए। बच्चे सजे के लोरते आए से असारी मदद करो। हथ दी मजदूरी है को नौकरी वाला भी को असारा बच्चा को नहीं को हथ दी मजदूरी है चढ़ी। असां भी तो बड़े बड़े अमीर उन्होंने को वोट देंदे से चेंदे से असारी भी तो मदद करन। असां भी तो बच्चे घर सजे ड्राई अन्न कणे सजा मनाए में समझ पेतिया ना सामान आज को पहले कहते कारट भी सनासी कारट भी कहते पतो वे तो रहे न वो भी केर चाहिए आया केर को नहीं चाहिए आया उवे भी तो ही थी सिरड़ा कड़ा सजा पैरू नगड़े वठू निकते से पित पोते से बचड़े खिन ब्याह काश 12 डी बारिश पे 12 डी आज कहीं चैन सुकून को नहीं कता ना कुछ कता रात डी बस धुका रहे हन मणा जा चित्ता डठन मीच माया मर्द बच्चे बाल मणा दे तेरे रोडां ते रस्ते ते पे हन थे माया देख से पानी झगला चेला ते माल मता उडी ते पिगुडी ते जो दर पदर न वास्ते गा फसल का है जना असा ओते मंजर असा रुगो जगियो किरदे डेठ कुछ कोन असा बार बचा असां गुंतन ते बार खणी असां पंहिंजा कुलनि ते खणी मुसीबत में असां निकितासीं। अलाह खे यादि कयोसीं असां साम्हूं असांजे घर जूं भितूं किरियूं असां किरंदा अलाह खे यादि कंदा असां पंहिंजी वॾी मुश्किल सां निकिता आहियूं। असांजा ॿार बचा को बि सामान असां न खणी सघिया आहियूं। न असां को पाड़े में को माण्हू मदद लाइ आया न को हुकूमत जो माण्हू को आयो न असां वटि ॿेड़ियूं न को असां कड़ा पंहिंजे देगूं असां वटि हुयूं गुंदनि जूं ढकूं हुननि ते असां पंहिंजो सामान खणी असां पंहिंजे जान बचाए निकिता आहियूं। पंहिंजे अलाह जे आसरे निकिता आहियूं। असांखे का हींअर बि का शइ खाइण पीअण लाइ कोन्हे न उहो ॿारनि खे चोपलो आहिनि। असां पहिरियों घर निकिता आहियूं घटि में घटि 10 किलोमीटर असांजो ॻोठु परते आहे स्टेशन खां। असांजा घटि में घटि 800-900 खां मथे असांजा घर आहिनि जेके 5-6 ॻोठ जा आहिनि उते तबाह थी विया आहिनि। उहे बिल्कुलु मुकमल तबाह थी विया आहिनि। असांजो माल मता उते आहे उहो मरी वियो आहे ऐं असांजा घर अन्न कणूं हर शइ उते तबाह थी वई आहे। असां मिड़ी जान बचाए हेॾे आया आहियूं। लॻा आहिनि पेरनि में पेर पची पिया आहिनि हींअर टुरी नथा सघूं बीमारी आहे डॉक्टर अचनि दवा बवा असांखे ॾियनि असांजी हेल्प कनि। 3-4 ॾींहं आया आहियूं असां के का शइ बि न आहे असां बुखा आहियूं इहे जीअं आया आहियूं पिया आहियूं असांजो को बि कोन्हे को। पर अपील इहा आहे गवर्नमेंट खे असां जानवर काफ़ी फासा पिया आहिनि ऐं उन खां पोइ कुझु माण्हू जेके आहिनि उते आहिनि मौजूदु आहिनि उन्हनि जी कुझु मालिकी कई वञे जेके हिते असां पहुता आहियूं उन खां अलावा बसि ईअं सभु जान बचाए हिकिड़ी जॻह हुई उते सभु गॾु थिया हुआ दुख सुख में खाधोसीं पीतोसीं पहुतो पियो उते पाणी बि चढ़ी वियो उहो सामान सभु कुझु छॾे उते हिते पहुता आहियूं राति तक़रीबन 1-1.5 बजे राति पहुता आहियूं उते 1200 माण्हू पहुतल आहिनि ॻोठ कासम विघो खां लाखौड़ खां 7 किलोमीटर परते सॼो ॻोठ ॿुॾिजी ख़तमु थी वियो आहे। गवर्नमेंट खे अपील इहा आहे त असांजा माण्हू हिते पेर उघाड़ा माल उते दॿिजी वियो आहे नंढा ॿार छितूं घर सभु ड्रही विया सभु हिते बग़ैर के हिसाब जे पहुता आहिनि का ख़बर न आहे पोयूं जी सभु परेशान आहिनि। गवर्नमेंट के अपील इहा आहे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह के त उन्हनि खे घर ॾिना वञनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे उन्हनि खे लटो कपिड़ो राशन हर शइ ॾिनी वञे। असां वटि कुझु बि न आहे बचो ऐं हुकूमत खे खपे त असांजी जेको आहे सो मदद करे ऐं रिहाइश जो बंदोबस्तु करे। यकीननि हिते कुझु समाजी माण्हुनि पारां मानी जो बंदोबस्तु कयो वियो आहे
पर हितां जेकी ज़िले जी इंतज़ामिया आहे हूअ हिन महिल ताईं निंड सुतल आहे। सॼी ज़िम्मेदारी उन्हनि जी आहे, रियासत जी ज़िम्मेदारी हूंदी आहे। इंसान जी जान माल हर शइ जी ज़िम्मेदारी रियासत जी हूंदी आहे, आईने में लिखियलु आहे। हीअ जेके असांजे पैसनि सां आयाशूं था कनि ऐं असां बहरहाल पोइ बि असांखे छॾिणो न आहे पंहिंजे माण्हुनि खे। अलाह कंदो उन्हनि जी सुठी थी वेंदी, हेल्प सुठी थी वेंदी। हे कैंपूं वैंपूं असांजूं लॻी वियूं वकीलनि जूं पंहिंजे बार-रूम में, जेकॾहिं लख माण्हू बि आया न उन्हनि जो जेकॾहिं सरकार रिहाइशो बंदोबस्तु कयो, असां उनखे राशन असां मुहैया कंदासीं। ऐं बिल्कुलु ई जेको आहे सो सिंध हुकूमत में हिननि जूं नज़रूं आहिनि त जेकी असांजा घर आज़ाद रही विया आहिनि त असांखे कराची में रिहाइश समेत मेडिकल सहूलतूं ॾिनियूं वञनि। जेकी मुसलसल बारिश में हिननि जा पेर बि फाटल नज़र अचनि था। यकीननि सिंध हुकूमत खां हिननि जी डिमांड आहे त हिते कराची में को रिहाइश सां गॾोगॾु जेकी मेडिकल आहे ऐं खाइण पीअण जो बंदोबस्तु करे जेसिताईं असीं ॻोठनि ॾे मोटूं त हिकु हीअ जेके मंज़र आहिनि इंतिहाई हियाण ॾींदड़ आहिनि सचल ॻोठ जा। जी।